सिंगर सोनी नाज़ ऐं मुंहिंजो ये एल्बम जेको अची रहियो आहे दिलबर प्रोडक्शन में जंहिंजी मुकमल थी वई ऐं तव्हां सभिनी दोस्तनि सां मुलाक़ात बि थींदी ऐं मुंहिंजे हिन एल्बम में जेकी मूंसां दोस्त शाइर सभु गॾु आहिनि ऐं मूंसां तावन करे रहिया आहिनि मुनीर खोसो, हनीफ भुट्टो, हनीफ छुट्टो, मुश्ताक गारीजो, अहमद छुट्टो ऐं मूंसां काफ़ी सारा दोस्त हिन एल्बम में गॾु आहिनि मूंसां तावन करे रहिया आहिनि सपोर्ट करे रहिया आहिनि अनक़रीब ही धमाको थींदो ऐं तव्हां सभिनी दोस्तनि सां मुलाक़ात बि थींदी जीअं त तव्हां मूंसां में बि मुलाक़ात कई हूंदी शायदि मां बेसिकली आर्टिस्ट बि आहियां ऐं तव्हां दोस्तनि सां कचहरी थींदी तव्हांखे मां पंहिंजा कलाम ॿुधाईंदमि असां सां जेको हिन वक़्तु गॾु मौजूदु आहे असांजी कंपनी जो प्रोड्यूसर दिलप्रेम जो भागत तव्हां हुन सां ॻाल्हायो अॼु असां सां गॾु वेठो आहे। अस्सलाम वालेकुम यार मदद दोस्तों कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो ख़ैर वफ़ा दिलबर वासो वॾी महिरबानी ऐं सॼी संगत ख़ुशि हूंदव आबाद हूंदव असां सुहिणे साईं नदीम साहब वटि आहियूं वॾी महिरबानी दोस्तों जीअं राजा सिंह फोक स्टूडियो तव्हां मुखातिब आहे हींअर मुंहिंजे स्टूडियो में सोनी नाज़ तमामु सुंदर जो तमामु सुठो नालो ऐं हाजी भागत जंहिंजो नंबर करायो आहे असांजी महिनत जारी आहे दोस्तों जीअं त तव्हांखे हीअ एल्बम तमामु पसंदि ईंदो ऐं इंशा अल्लाह ताला दोस्तनि खे हीअ एल्बम वणंदो असांजो तमामु प्यारो दोस्त सऊदी जिदा मां मुनीर खोसे साहिब जन खे लख लख मुबारक हुजनि जंहिंजो तमामु बहितरीनु सॉन्ग थी रहियो आहे ऐं जेके बि दोस्त गॾु आहिनि उन्हनि दोस्तनि शाइरनि खे बि असां इहो चवंदासीं तमामु बहितरीनु नंबर थी वियो आहे हीअ एल्बम तव्हां ॿुधंदो सुहिणी नाज़ जो तव्हांखे पसंदि ईंदो तमामु बहितरीनु तरीक़े सां वधीक हाजी भागत तव्हांजो प्रोड्यूसर वेठो आहे तव्हांजे आम्हूं साम्हूं पाणो यार आहे मुंहिंजो वॾी महिरबानी सॼी संगत खे अलाह सां आबाद कंदो ख़ैर ख़ैर सां अॼु असांजो नंबर सुहिणी नाज़ जो थी वियो दिलबर प्रोडक्शन में ऐं जेको जल्दी शो रखंदासीं अलाह ख़ैर करे 11-12 रोज़े ते ऐं बसि दिलि चयो त दोस्तनि सां कचहरियूं ऐं असांजो शाइर असांजो भाउ हनीफ छुट्टो साहब असांखे ॾिसी रहियो आहे वॾी महिरबानी वफ़ा वासो सॼी संगत ख़ुशि हुजो आबाद हुजो अलाह रसूल तव्हांखे ख़ुशि कंदो ऐं असांजो ॿियो प्रोड्यूसर पातो आहे मास्टर ख़ालिक भागत मुखातिब थींदा हुन सां बि हिकिड़ो सुहिणे नाज़ खां कलाम ॿुधो दिलबर में जेके नंबर कयो अथई हाणे जेको मां तव्हांखे कलाम ॿुधाईंदमि उहो आहे त आशिक पाण खे साड़े पेट्रोल मथां पियो हारे तीली पियो ॿारे उन खे असां बचायो आहे बहरहाल तव्हां ॿुधो तव्हां सभिनी दोस्तनि जी नज़र आहे आशिक पाण खे साड़े पेट्रोल मथां पियो हारे तीली पियो ॿारे हो आशिक पाण खे साड़े पेट्रोल मथां पियो हारे तीली पियो ॿारे मस हुन खे माण्हुनि बचायो सिर हई काथे पंहिंजो विञायो हो आशिक पाण खे साड़े पेट्रोल मथां पियो हारे तीली पियो ॿारे ऐं तव्हां ॾिठो हूंदो त काफ़ी सारा अहिड़ा माण्हू आहिनि जेके पंहिंजो पाण खे मारनि था ख़ुदकश कनि था महिरबानी करे उन्हनि खे मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे अहिड़ो अमल न कयो जेको ख़राबु हुजे आशिक थियणु सवलो न आहे त ॾुखियो पर उन सां मुड़ुस थी मुंहुं ॾियणु त अञा बि सवलो आहे बहरहाल बुज़दिल न थियो मुड़ुस थी मुंहुं ॾियो जेको कुझु थींदो ऐं तव्हांखे ख़बर आहे त मां तव्हांखे शेर बि ॿुधाईंदी आहियां ऐं अॼु बि मां तव्हांजे लाइ हिकिड़ो ख़ासि शेर पेश कयो आहे त दिल अंदरि मुंहिंजी तस्वीर थी दिल अंदरि मुंहिंजी तस्वीर अथई मोह लिकाए छा कंदे दिल अंदरि मुंहिंजी तस्वीर अथई मोह लिकाए छा कंदे सूर दुनिया जा ॿिया बि घणा पर तूं ॾुखाए छा कंदे तूं अची न अची तुंहिंजो इंतज़ारु थींदो तूं अची न अची तुंहिंजो इंतज़ारु थींदो अचणु तुंहिंजो हिन महफ़िल जो सिंगार थींदो सो कीअं न चइबो भागनि वारो
दिलबर जेके अॼु तुंहिंजो दीदार थींदो। ऐं ॿियो त वरी तव्हांखे ख़बर आहे त असांजा ड्रामा बि काफ़ी सारा हलंदा आहिनि चैनल ते, आवाज़ चैनल ते, KTN ते, सिंध टीवीअ ते, महिराण चैनल ते, सभिनी चैनलनि ते मां कमु करे चुकी आहियां ऐं तव्हां ॾिसंदा बि हूंदव मुंहिंजा ड्रामा। बहरहाल हाणे वरी तव्हां मूंखे हिकिड़े नए रूप में ॾिसंदो सिंगिंग जे हवाले सां। मुंहिंजो हिकिड़ो कलाम बसि फेसबुक ते मां अपलोड कयो हुयो, उहो ॾाढो मशहूरु थियो हुयो, मां तव्हांखे उहो ॿुधाईंदमि। उहो मुंहिंजो कलाम न हुयो, हुयो त शमन मीराली जो, पर उहो कलाम मूंखे एॾो लॻो, एॾो मुंहिंजे दोस्तनि उन्हनि खे पसंदि कयो त माना उहे चवंदा आहिनि त बाबा असांखे उहो तूं कलाम ॿुधायो। अॼु बि चवंदा हूंदा, दिलि सोचींदा हूंदा